अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद त सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा ऐं ठीकु ठाक ख़ुशि हूंदा। दोस्तों, मुंहिंजो प्यारो दोस्त हाकिम अली बलोच तव्हांखे मौसम बाबति अपडेट ॾींदो हलां त ईंदड़ ॾींहं सिंध में मौसम कीअं रहंदो, मौसम जी छा सूरत रहंदी ऐं मानसून जो पहिरियों सिस्टम कॾहिं सिंध में दाख़िल थींदो। इन सभिनी जी तफ़सील तव्हांखे इन वीडियो में ॾींदुसि। त दोस्तों, अॼु खां ईंदड़ हिकु ॿ ॾींहं ॾखिण लाड़ सिंध में मौसम कुझु बहितर रहंदो ऐं ओलह ॾखिण जूं कुझु बहितरीनु हवाऊं लॻंदियूं ऐं उन सां गॾोगॾु विचोली सिंध में बि मौसम कुझु सुबुह ऐं शाम जे वक़्तु बहितर रहंदो। लेकिन उत्तर ओलह सिंध में ईंदड़ ॾींहं बि मौसम सख़्तु गरम रहंदी ऐं वधि में वधि टेम्परेचर 50 खां 52 ताईं वञी सघे थो ऐं ॾखिण सिंध में मौसम बहितर रहंदो ईंदड़ ॿ ॾींहं। ऐं पहिरीं तारीख़ खां पोइ सिंध में हिकु दफ़ो ॿीहर गर्मी में इज़ाफ़ो ईंदो ऐं उत्तर जूं कुझु हवाऊं लॻंदियूं बलोचिस्तान जूं ऐं जंहिंसां ज़बरदस्त गर्मी महसूसु थींदी। हाणे हलूं था तव्हांखे ॿुधायूं था त ईंदड़ ॾींहं सिंध में बरसाति जो छा इम्कान आहे ऐं किथे किथे बरसाति जो इम्कान आहे। हिन महीने जे जून महीने जे पहिरें हफ़्ते खां मानसून जो पहिरियों सिस्टम गुजरात में दाख़िल थींदो ऐं जून महीने जे पहिरें हफ़्ते खां मानसून जो पहिरियों सिस्टम गुजरात इंडिया में ऐं थर बॉर्डर ते दाख़िल थींदो, जंहिंसां थर पार्कर जे कुझु इलाइक़नि में गजगोड़ वारा कक ठही सघनि था ऐं जंहिंसां चंद इलाइक़नि में हल्की दरमियानी गजगोड़ सां बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। दोस्तों, ऐं सिस्टम मुकमल सिस्टम मानसून जो ॿिए हफ़्ते खां जून महीने जे ॿिए हफ़्ते खां दाख़िल थींदो, जंहिंसां थर पार्कर ॾखिण सिंध मीरपुर ख़ासि में सुठी बरसाति जी उमेदु आहे। वधीक दोस्तों, वक़्तनि ब वक़्तु तव्हांखे मौसम जी अपडेट खां आगाह कंदासीं। असां सां जुड़ियल रहो, महिरबानी दोस्तों। ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे वधि में वधि सपोर्ट कयो, लाइक शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। ख़ुदा हाफ़िज़।